लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी मूंसां गॾु पहलवान राहिब शीदी, साईं रशीद शाह ऐं पहलवान मिस्री दर्स सां गॾु असां हैदराबाद में मौजूदु आहियूं। हज़रत असदुल्ला बुखारी जो मेलो आहे, हैदराबाद शहर में आहे ऐं जेको लाउड ते अनाउंसर आहे मुश्ताक मंगलियो। बाक़ी जेको मलाखड़े जो सूरत हाल हूंदो सो मुश्ताक खां पुछंदासीं। बाक़ी असांजे पुठियां दरगाह आहे, सैयद असदुल्ला शाह जो दरगाह आहे, उनजो तव्हांखे रिटायर कराईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे मलाखड़े तरफ़ वठी हलंदासीं। मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हाँ यो खास रिकॉर्डिंग ला घुराया हुआ मीर हसन सोलंकी। ही वॾा मेला तव्हां ॾिठो यूट्यूब में मलाखड़ा टीवी के सर्च कंदो त ही पूरे सिंध जा वॾा मेला जेके बि हूंदा आहिनि सभई कवरेज कंदो आहे। दुनिया लेवल ते मल के पहुचाइण में हिन जो वॾो किरदारु आहे। गुज़ारिश आहे त अॼु हिन साईं असदुल्ला शाह जी टुटी आहे, नसीब आहे त मीर हसन सोलंकी बि आयो आहे। हीरो पहलवान शिव मैदान में पहलवान गुलदस्तो खास केली पहलवान राहिब शीदी यो भी भलो पहलवान मलाखड़ा टीवी के सर्च कयो यूट्यूब में, उनके ॾिसो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, उनके लाइक कयो। उन जो एड में नाम मीर हसन सोलंकी। हलो हाल मलाखड़े तरफ ही ओटल पहलवाना जे कलंदर में तमाम तारीखी मुकाबला गाए ताजे सामू पहला सैयद शहबाज शाह मेहरबानी मुझे सोने सैयद जो वाह पहलवान वारे सैयद शहबाज शाह आपके बच्चे कोई होशियार अलू मला ऐसा है वजीर अली शाह इनाम दियो पहलवानन के। होशियार बस अलू बस बस मला बस नदीम नारे जो मेहरबानी भा नदीम नारे जो तो शाह जी मेहरबानी नदीम नारे जो साहब तो है साईं अनवर शाह जी वडी मेहरबानी काबने तराव से सलेमान शाह सख्त मुकाबलो पहलवान बुक्की वारे पहला सैयद बख्तियार अली शाह वारे पहलवान बख्तियार तने मल में जरे चले थीनो मजो पोथीनो मेहरबानी करे जोड़ी विड़ायो शौक करे ॾेखारियो 500,000 न ॾिसो या जोड़ी विड़ायो पहलवान शीदी जो चैलेंज कयो आहे न ओतिरो चैलेंज भले हिकिड़ी थी आहे। हिकिड़ी महिल माण्हू भाग ते दसे वञा आहिनि। अॼु तूं मूंखे दसीने पोइ आऊं मञंदुसि तूं सचो बचो माना मल्लई। अॼु तूं मूंखे दसे ॾेखार पोइ आऊं तोखे माना मञा त तूं मल्लई। बाक़ी अॼु जे तूं नथो विणे त हथ मथे कर साईं। अगरि जे साईं मूंसां नथो विणे त बस आऊं कपिड़ा पाए वञा थो। चए पियो पाण खे सारे पेट नथो विड़ा सॼी संगत राज़ी आहे। हलिया शीदी हलिया तो ख़बर है ताड़ी लगे ताड़ी नारे हैदरी शीदी तो एडो चैलेंज न कर सैयद तू सैयद दे गया सजे आवाम के गुज़ारिश अगर साईं गुलाब शाह ऐं शीदी जो ताके मल वट दिसणो आ तो वडी एकड़ी भरपूर ताड़ी वजायो लगे ताड़ी ताके मज़ो दीदो पर गाले आए तो शौक कयो था त मलन के थोड़ो कदर भी कयो परे परे का पहलवान बोदाने तमाम सुठी जोड़ी आता ही दिसजो ताजे सामू रिजल्ट आए लियाकत के सलाम वाह नारे जाओ मुशाकिल असा जो प्रिय आयो है अतब साहब जो वडी मेहरबानी ए दिलदार जाने गुलदस्तो खास घुरायल है गुलाब शाह पंज तरफा एना शीदे जे मुकाबले में वाले एजाज भटिया
न ॻाल्हि ॿुध मल न ॻाल्हि ॿुध मल जेको वेण आयो आहे सोचे सम्झे आयो आहे बाबा ख़ासि करे ॻाल्हि ॿुध तूं कराची खां आयो आहीं न चूड़ी पाए असां बि कोन आया आहियूं तूं हुते वही हवाले में कया ही शीधी मूंखे कुझु कोन कंदो अॼु तोखे ख़बर पए थी ही शीधी तोखे छा थो करे अॼु मुंहिंजे हेठां अची तो ॼण वाछू न पड़े मूंखे अॻे ई कावड़ तो कराची में बदमाशी कई हुई मूंसां न तोखे तई ते ने में खुश है हुन आके जाए हेड़ो थींदो अॼु तूं मारे ॾेखार दाबा थियो सख्त मुकाबलो वाले पहलवान वकार वाह वकार पहलवान इसरार तमाम सोनो मुकाबलो टापो टाप जोड़ी सैयद सलेमान शाह वाह बुखारी झरझक तो जानारा सैयद सदुल्ला शाह वाह पहलवान लगे ताली वजे ताली चल लगे ताली खास करके मां दुखियो आहे पुट भजे पियो भजे पियो मूं पंहिंजो खाधो आहे बाक़ी ख़ासि करे हेड़ो मल ख़ासि करे जो भॼी त न आहे न बाक़ी राइब अगरि जे तूं मुंहिंजो वॾो भाउ आंदे न हिनखे धक सवा छॾींदे त माना तुंहिंजा भाइर ई ख़तम आहे हा एॾो पलांद रहियल आहे वो जदो तो जेड़े बड़े भाग खत खाली भली आपनी भाई की परे आ भाई आउने बाहर कोन लन अरे मादरत मुझे भाग ट्राई शागिर्द ऐ हन जो औ गाल कसम खड़ी गाल तो बुधाया मुके हर भरू के कबर वजो ना खुदा वाह शायद औ ही अल्लाह जो दर सामू आए सैयद सदुल्ला शाह ही पहलवान जेको दादुलो आहे न कुरान जो कसम खणी तो गाल कया त हिन असांजे लाड़ में हिन एड़ो छोकरो भरी आयो आहे जी असांजे सॼे लाड़ जी डिमांड ऐं असांजो नक कयो न त मल असांजे लाड़ मां ख़तम थी विया खान बहादुर शो जो शागिर्द आहे असांजी पंहिंजी हिकिड़ी मलनि जी हुजत आहे ॿी ॻाल्हि आहे जमादार वेठो आहे आल सिंध खासा बिजली कासिल सख़्त मुक़ाबिलो 1500 बिल अल्ताफ हटी साईं सलमान शाह जी महिरबानियूं हिन साल साईं थोरो साइड वेठो आहे सख़्त मुक़ाबिलो तमामु वॾा नाला सैयद जा मौत कया आहिनि अफ़सोस आहे साईं सारा मशाकिल सैयद मोहम्मद शाह शानू शाह वाह पहलवान ख़ासि करे होशियार वाह पहलवान वारे राह बशीदी वारे राह बशीदी ना राब बशीदी हथ में मत बस अरे बाबा हिला के नालो पत्त देख रहे हो ओ खुदा के मन यार अल्लाह यार गाल बुधो साईं हेॾे शहर जे विच में एॾो मलाक वो कराया थक खुदा के मञो यार ए जान ॾियो आहे थक न ॾियो तोखे एतिरो बाहू मधियो न यार हेठां आयो तो हाण अचे पलाद में अचे पहला अच तूं हाण मध अचे सैयद गुलाब शाह अरे उस्ताद अञा त धक शुरू थिया न हाणे साईं गुलाब शाह खे सॾु करे वरी हुन लाइ धक मिलिया अहिड़ा ई हां जी ख़बर पई ॿी ॻाल्हि आहे छोकरनि खे गुलाब शाह मल्हायो कराओ वारे राबो लियाकत पहलवान खान बहादुर जो दोस्त आहे वॾी महिरबानियूं हेॾा पहलवान इसरार माशाअल्लाह जोड़ी पोते तो था छोकरा था वहां पहलवान हुआ पहला सैयद शीशा माशाल्लाह हमारे सैयद हुआ हमारे बुखारी सैयद हुआ
वारे बुखारी सैयद चैलेंज वारे कारो सारे उस्ताद वडवा थोड़ा मुझदा पाई जादे सख्त मुकाबलो वारे अता भटी बाकायदे मलागढ़ में दोनों चैलेंज करा चलो वारे भटी तो मदाबाद रखे तो के बाद मुक्शल साई असदुल्ला शाह जो दुआओ हैदर खान बहादुर छोरो हेरा पहला दादरो शीदी सैयद गुलाब शाह ओ फकीर दादरा हर मलवा वीडियो ही पर साईं गुलाब से आयो थी साईं गुलाब मुकाबलो वारे नारे जावा 500 रुपया बिल थियो इसलिए मत आदा बिल थियो सारे साचा 500 रुपया बिल थियो 500 रुपया सैयद निशान शाह अदा छोकरा पे दे दो कोने ता बे खुदा के मदद तो हिदायत तो उतीदा खुदा मलगना अदा ने का आवाज दे इधर ने थोड़ो करो अदा मलगना ना शीदी ओ शीदी बाबा मलगना साईं ने सार जायो बिल्ला 500 बाबा कसम तो घणो मारे हो यहाँ ओ कुरान की कसम न खण मल सजी दुनिया के बाचो सजी दुनिया ने ठो मलगना और परे जो मोर कर परे जो चलो ठीक है तव्हां चओ त मल गॾु मल वराए कयां थो बाक़ी अवां चओ त हैदराबाद जो अहिड़ो मल अहिड़ो मल अञा 500 बिल थियो आहे कुझु बिल त करायो न 500 रुपया बिल रखियल है तमाम भली अदा तो ने छा तो शीदी दा गयो ओ शीदी अदा अरगा खान बादल तो शागिर्दान अगर समझाए दादा अथाणे ये ने कर साईं भलो मल्ला साईं दा नजारी ने कर ऐं हालीगा साईं चए तो मुंहिंजा महिमान आ ऐं मुंहिंजो मुल्क जो मेलो आहे मुंहिंजे ॻोठ जो मेलो आहे बेवाजी बि करे वियो पर असीं ॾिस कूड़ो ठगो सभई हेठि लहंदो आहे हा ॾिसो हलो अदा थी कोन पिया हलो अरे ये न अदा या मल्ला जा ओ बिजली जमादार समझाओ पंहिंजे वठ वारे वाह सैयद मार करे सैयद जो सभई कदर कयो गुलाब शाह बाकायदे पहलवाना गुलाब शाह तारीखी मुकाबला बचिया मीर सलसो लगी भला घाटी जो इन में है अक्षतो क्या कदर वाला थो राशि शाह जो मेहरबानी इना 500 रुपया मुझो सोनो साईं राशि शाह हालांकि साईं न हो त मुझो शायर जी ड्यूटी ने मसरूबा मेहरबानी साईं राशि शाह जो वाह पहलवानो वारे मुतर गावा साईं शर्मा वाह पहलवानो वारे पर रेशमीवा ताज मोहम्मद चंदा अल्ताफ साहब जो मेहरबानी अल्ताफ भट्टी साहब जो मेरे सर के 1000 रुपया मेरे सर सोलगी मलागटी जो इनमें उनके 1000 रुपया जे करे शीदी मारे हो भाई कब्रिस्तान ने जो है वाह पहला वाले शहबाज वाले भली मन वारे पोते साई पोते बड़ा फकीर मंगलार जख्मी दो राज मम्मा ही राज करावे दो फकीर ये दो जख्मी थे सलमान साईं जी सदाई है ना हाल चे पहलवान है क्या जनाब मलाकड़ो छोकरे गुजाशा मलाकड़े में हलचल छड़ो मेहरबानी करो
मल विड़ो या साईं खे गुज़ारिश आहे त हुनखे इनाम ॾियो। हाणे टाइम न बचो आहे ऐं सभिनी खे शौक़ीननि खे साईं रियाशा लाइ ख़ासि अर्ज़ु कंदुसि। साईं रियाशा पहलवान आहे, पहिरीं टाइम हुन मल विड़ो भला नथा मल विड़ो त रियाशा खे इनाम ॾियो। वाह गुलदस्ता फ़कीर साईं पहिरीं जोड़े रुस्तम आहे साईं। हिकु भेरो हितां जे साम्हूं तमामु भलो पहलवान गुलदस्तो कराची जो आयल पहलवान गुलदस्तो सख़्त मुक़ाबला तमामु हिकु तारीख़ी जोड़ी निसार साईं जी सदाई। वाह 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 पहलवान गुलाम बादल इनाम थे गुलाम बादल भलो पहलवान बेईमानी करो इनाम थे गुलाम बादल। वाह पहलवान वाह वारे राब न राब ओ राब 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 ओ राब शीदी ओ शीदी यार छॾो मिनत न करो बोला खणी आयो पानी खणी हूंदो यार को तरीक़ो आहे न कि माण्हू पिया ॿधूं मिनतूं पिया करियूं केॾा ॿियो खड़ियो वञे छा पियो करे माण्हू मारण लाइ आया आहिनि। यार हिकु तरीक़ो थोरी आहे। हाँ खान बहादुर जेकर तो तोते में नाला अल्लाह से जो खुश रखे जवान नहीं देने ना जैसा पला कर दिखाए। जी नाज़िर ने कहा कि मानी गाल कौन मनिया साईं गुलाम सा सेद मानो अकल कयो नहीं कौन गाल न मनिया। हां सीधी रा झेड़ो सीधी आमल वणदा थिया हां पी जे पुट ने आमल वणदे। हां गुलदस्ते के नजर ही करन धक ना अच्छा पला दादलो तो हाँ यार सिटी में के जी वह गाल ये है खानो तू सवार गाठी इतमादा फिरे सीधी विड़े असल में आऊं कल आयो तो मु डायरेक्ट तोसा संदरो उठायो मुझे मुसा विड़े तो खानो शोरो विड़े कल तू मुसा मल कोन विड़े माच करे रही रे टाइम सजी लइयो तू हलियो वे ताका मु तो के कुछ कोन जो बाकी अज आऊं तो मल कोन उड़नो बाबा अज मिंजी मर्जी हलनी जो कल तो विड़ो कल विड़िया अज मल कोन उड़नो तो सा हाणे अॻियां साम्हूं आयो आहे न इनाम वठ तूं मल जो इनाम वठ राब राब पोइ मल मारी आहे हुनखे इनाम ॾियो। धक हिन पहिरीं चयो आहे असां ज़ाती तरह सां कोन था अठूं कराची गाॾी त हुनजो पंहिंजो हिकिड़ो फन आहे उहो पंहिंजी भाई महिरबानी करे तई इंसाफ़ करो तई इनाम ॾियो ॾिनो बनू आहे महिरबानी करे असां लियाकत खे सभिनी गुज़ारिश आहे असांजो कराची खां महिमान आहियां बदो कदो पुता सही वाह शहबाज भलो रे हाँ वाह रे वाह वाह गुरु मौला अरबी में चवंदा दोस्त खे त मुंहिंजो नबी साईं चवंदो मन कुर्त मौला फ़ाज़ अली मौला जंहिंजी अलीअ सां दोस्ती तंहिंजी मोहम्मद सां दोस्ती जंहिंजो अलीअ सां बुग़्ज़ तंहिंजो मोहम्मद सां बुग़्ज़ अली मुंह मजा ऐं अली मजा अली शेरे खुदा अली फातह खैबर मिलादुल काबे में शहादत मस्जिद में तेरे चाहिए ज़ाहिद तेरी नमाज को मेरा सलाम है ज़ाहिद तेरी नमाज को मेरा सलाम है बिना हुब अहल बैत के तेरी बंदगी हराम है रोजा नमाज ऐन इबादत है मगर जन्नत उसको मिलेगी जो तालिबे हुसैन है पर चाहिए ऐन तो है कैन नहीं दुख ज़ारे सुख दी चैन नहीं वो पत्थर दिल इंसान है जिसके दिल में हुसैन नहीं। नारो न थानो मुसलमान सुनाईंदो ऐं नारो न थोड़ी नाराए हैदरी वारे वाह रंग रचियो वर लियाकत नारे जो पहुचियो सब तो आज वडी मेहरबानी गुलदस्ते जो थोड़ा दोया मुके न हुई उम्मीद त एड़ा के सखी ठल ने ते तमा वडी मेहरबानी हिक बार वरी तारे सामू शेर गुलाब शाह वाह पहलवान वाह वेरो बेरो इन जे करे तो ताके न था चने नु न गया तो ये दो करे असा आगे बे वाह पहलवान वाह 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 सही साईं ने सा जो दिल खड़ियो साईं गुलाब शाह वारे गुलाब शाह वारे सही गुलाब शाह दिल खड़ियो वाह
16 साईं निसार साईं बिल खणियो 500 रुपया साईं निसार बचा जो बिल सागरा ना दादरा साडे इंसाफ आहे अदा बिल साईं दे अदा इंसाफ जो हजारों साईं निसार साहब 500 रुपया हजार रुपया पाजो बिल दो साईं गुलाब शाह कोई वाह वाह पहला ब्रोइया खान मान शोरे जो मालूम ॾिसूं अब शोर आहे सीधी विड़न न दोस्त ताड़ी वजायो हिकिड़ी ताड़ी वजायो बिल सीधी थी वेंदो तोते साईं रियाज शाह के साईं गुलाब शाह जे भाउ खे तोहफ़ो खान मोहम्मद शोरे के पेश थो कयां लगे ताड़ी नी खुशी में लगे ताड़ी तोहफ़ो मुंहिंजो पर मुंहिंजा महिमान आहिनि मुंहिंजा आयल आहिनि मुंहिंजा घुरायल आहिनि मां हिननि खे अलाह सां इज़त ॾियनि वधाइनि मुश्ताक मंगरे खे पंहिंजो तोहफ़ो मिलियो आहे पर असांजो दिल वाकई गवारा न पियो खाए सखीअ खे जेतिरो बि ख़िदमत कयो घटि आहे लगे ताड़ी की ज़ोर सां लगे ताड़ी नारे हैदरी निसार जा उन्हनि पुछो जे राज़ी आहिनि न वेला तयार लगे तारी वारे ता भटिया मल्ला अलाई किथां निकितो अचे थो ख़ुदा जो करो वाह साईं असदुल्ला शाह तुंहिंजो करामत अदाई कोन परे थींदा आहिनि कि 50 जगह मूं चयो पर तई कोन थींदो आहे कि मुंहिंजे साउंड जे अॻियां केरु न बीहे ऐं कॾहिं कोन सघंदो आहे हर बार तयारी करे सैयद गुलाब शाह पहला सदामला ताए सोचे तो फटी पैसा भी दे मतलब कने में जरा को लगे खुदा जो कसम है अल्लाह ऐसे लाए मला रोता भटिया लाए वाले जाल भटिया वाले एजाल 5000 में रखलता भटी साहब जा वाले एजाल भटिया एक साउंड खत्म तो वाले एजाल भटिया भट्टी की दरगाह साईं साशा पहुंचियो वाह सोना सैयद मेरा पहुंचे का छोरा वेरो ये छड़ी में होई कोन छवेरो हां छड़ी में कोन पला देला पला थेरो है छड़ी में कोन बस ते छोरा ते बस तो के अला हयाती दे बकी इकड़ी मल बतिया सदा मला आयो आ कराची का ऐं साईं गुलाब शाह जी आए इकड़ी मल साईं के जाऊं तो बालता भट्टी का पिलो करया तू सखी इन जोड़ी दे बिल रख इकड़ी मल नी करे दादे मोला तो हयाती दे कुछ होंदे होशियार मला ऐं सोना सैयद गुलाब शाह मुकाबलो सख्त वज फकीर हाणे उस्ताद मुश्ताक मंगे वये तो भा जबारा रंदे होशियार साईं कोई भी ना चे साईं इन लखवारे जो होशियार सोना सैयद गुलाब शाह अरे सत्ता मला बाजा अपना भाई ता भटी जो बिल्ला होशियार साईं पेरे लगे तारी नहीं पानी अच्छा एक बार भटी जो रियात अत्ता भटी जड़ा जवान आया बड़ी मेहरबानी मेरो मला नो के न खराब करे वेरो 55,000 का हिकड़ी की मले गुलाब शाह
शेरे खुशा जो या शेरे खुदा जो ये भी उन्हें जो बिना साईं मुबारक जने भाइयों घट पाड़ा तन जा परवर से गोपट खफो ऐं खफत लंदन कोन लतीफ चे नारे हैदरी पंज नारा पैतनी सवा लख नारे हैदरी साईं निसार शाह के आयल जेके मेहमान होया भालता भटियारन के लख लख वाधायूं मुबारकूं साईं असदुल्ला शाह बुखारी जा मेलो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो ऐं साईं राशिद शाह जेके भी मुर्शिदन ऐं महफ़िल वारनि खे गुज़ारिश आहे वियो नंगर न्याज़ थींदो इंशाअल्लाह।